मिर्चा में लाइव स्टॉक डिपार्टमेंट ज़िले मटियारी तरफ़ां ज़िले मटियारी के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जानवरनि जी फ्री मेडिकल कैंप लगाइण जो सिलसिलो जारी है। पब्लिक हेल्थ स्कूल भिटशा में भी जानवरनि जी फ्री मेडिकल कैंप लगाई पई। ॿोध मुतासिरनि जी माल जी चकास जो सिलसिलो जारी। वैक्सीन, ड्रेनेज, आयरमैक्टिन मेडिसिन बिल्कुल फ्री लगाई वयूं। उन मौके ते वेटनरी इंचार्ज ऑफिसर भिटशा ख़ान मोहम्मद घलू अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कैंपूं ज़िले मटियारी के मुख़्तलिफ़ ॻोठनि में लगाई वयूं आहिनि। असां जानवरनि जी फ्री वैक्सीन कंदा आहियूं। असां 5 खां 10 हज़ार जानवरनि जी चकास करे चुका आहियूं, जंहिंमें नंढनि जानवरनि ऐं वॾे जानवरनि जी चकास करे चुका आहियूं। असां बरसात मुतासिरनि जे जानवरनि जी चकास करियूं पिया। इंशाअल्लाह वधीक ॻोठनि में भी जानवरनि जी चकास जो सिलसिलो जारी रहंदो। जानवरनि जो दवाऊं फ्री में पियूं मिलनि, भली सुठी ॻाल्हि आहे। असांजो माल असीं पाण परेशान थी आया आहियूं हिते, ऐं असांजी भलाई आहे जो असांखे दवाऊं मिलनि पियूं। इहा असांजे मालिकनि जी महिरबानी आहे। असांखे कंहिं बि ॻाल्हि में नथा छॾियूं ऐं दवाऊं वग़ैरह ॾियो वञनि, चेकअप कयो वञे बकरियुनि जो, मेंहुनि जो वग़ैरह। दवाऊं बि वेटनरी कैंप लाइव स्टॉक डिपार्टमेंट के तरफां सिंध गवर्नमेंट ऑफ सिंध के तरफां है। मां इंचार्ज वेटनरी ऑफिसर आहियां भिटशा जो। असां ही कैंप मुख़्तलिफ़ ॻोठनि में डेली बेसिस ते लॻाईंदा आहियूं। जीअं अॼु असां हिते हिन में पब्लिक स्कूल में, इन खां अॻु में मामून ताईं में मुख़्तलिफ़ ॻोठनि में असांजी कैंपूं आयूं आहिनि। फ्री असां वैक्सीन भी कंदा आहियूं, जानवरनि जी ट्रीटमेंट भी कंदा आहियूं। हिन महिल ताईं असां 5 खां 10 हज़ार जानवरनि खे वैक्सीन करे चुका आहियूं। माना जंहिंमें वॾा जानवर, नंढा जानवर, उन्हनि खे असां वैक्सीन करे चुका आहियूं टोटल हिन में। बाक़ी जेकॾहिं कुझु रहनि था त असांजूं कैंपूं अञा हलनि पियूं मुसलसल हिन में। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।